जी बिल्कुलु अॼु म्यूज़िक टीचर्स जेके आहिनि टीं ॾींहं बि सरापा एहतजाज बणियल आहिनि। अॻु जेको आहे उहे प्रेस क्लब कराची खां उथी सिंध जेको असेंबलीअ तरफ़ वञण जी उन्हनि जेको आहे सो उहा भरपूर कोशिशि कई त पर रस्ते में अॼु टियों भेरो बि पुलिस हिननि खे रोके वरितो। मुज़ाहिरीन खे मुकमल जेको आहे सो पुलिस कड़े हेठि हाणे गाॾियूं जेके आहिनि पुलिस जूं बीहारी वियूं आहिनि ऐं पुलिस जी वॾी नफ़री जेका आहे उहा हिते तलब कई वई आहे जेका मुज़ाहिरीन खे सिंध असेंबलीअ ॾांहुं वञण जे लाइ जेको आहे उहो मुसलसिल रोके रही आहे। काज़ी हालार अव्हांखे ॾेखारींदो ही जेका पुलिस जी वॾी नफ़री आहे पुलिस मोबाइल आहिनि उहो रस्ते ते बीहारे करे रस्ते खे मुकमल बंदि कयो वियो आहे ऐं मुज़ाहिरीन जेके आहिनि उहे हिन वक़्तु रोड ते वेही करे उहे जेको आहे उहो सिंध हुकूमत खे ॾोरापा ॾेई रहिया आहिनि। सिंधी समाजी माण्हुनि खे चवां थो, सियासी तंज़ीमनि जे माण्हुनि खे चवां थो, बिलावल साहब खे चवां थो असां वटि अचे पियो। असां सभिनी माना हिननि खे जेको कमु करणो हिननि पूरो कयो। मुंहिंजो यकतार भञो आहे हिननि। असां सां रोज़गाना 2.5 साल खां वठी ज्वाइनिंग जो मसलो आहे। 2.5 साल ज्वाइनिंग अञा ताईं इन हद ताईं ॻाल्हि पहुती आहे जो असां हितां जीअण मरण खां सवाइ न उथंदासीं। जॾहिं हिन वक़्तु इंतिज़ामिया तरफ़ां जेको आहे उहा को बि जेके आहिनि उहे अॻवान जेके आहिनि जेके आला ऑफिसर आहिनि उहे ॻाल्हियुनि लाइ न आहिनि पहुता पर पुलिस जेका आहे उहा अलर्ट लॻी बीठी आहे ऐं मुज़ाहिरीन जेके आहिनि उहे रोड ते खुलियल आसमान हेठि तती गर्मीअ में जेको आहे उहो वेठा आहिनि।